अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम असांजो मुस्तक़बिल सां गॾु आऊं ऐं इम्तियाज़ लॻाए। नाज़रीन, आऊं सम्झां थो छोकिरनि जा मसइला त हुजनि नथा ज़िंदगीअ में, ऐं छोकिरियूं तमामु घणनि चैलेंजिस खे फेस कनि थियूं। ऐं छोकिरियुनि जा अहिड़ा बि मसइला हुजनि था जेके हूअ पंहिंजो पाण शेयर करण लाइ बि तमामु घणो लवाईंदियूं आहिनि, या त के पसगिरदाईअ जा माण्हू या वालदेन बि उन्हनि शयुनि खे संजीदा कोन वठंदा आहिनि। आख़िर इन मसइलनि खे ॿुधंदो केरु, इन्हनि मसइलनि खे हल केरु कंदो? ऐं आऊं सम्झां थो इहो ॾाढो अहम मामिलो आहे जेको असांखे सम्झणु घुरिजे, न सिर्फ़ु असांखे भाइरुनि खे, भेनरुनि जो ऐं न्याणियुनि जो पंहिंजे वालिदनि खे, ऐं पंहिंजे घर वारनि जो पंहिंजे घर वारनि खे। आऊं सम्झां थो इन ते असांखे कुझु न कुझु करिणो बि पवंदो, ऐं थिए बि पियो जेको असांखां ओझल आहे, जेको असांजे अखियुनि जे दूरि आहे, असांखां दूरि आहे, असांखां परे आहे, असांखे ख़बर कोन आहे। पर जिते जिते ही कमु थिए पियो ऐं जेके कमु थियनि पिया, या जेके टॉपिक्स ऐं जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे हल करण जी कोशिशि कई पई वञे, अॼु आउं कोशिशि कंदुसि पंहिंजे प्रोग्राम में छोकिरियुनि सां रिलेटेड उहे ॻुझा मामलात जेके असीं ऑन एयर डिस्कशन में बि नथा आणे सघूं, ऐं छोकिरियूं बि तमामु घणो लवाईंदियूं आहिनि। उन में वालदेन जो केतिरो किरदारु हुजे थो, उन्हनि उस्तादनि जो केतिरो किरदारु हुजे थो, उन्हनि जे माउरनि जो केतिरो किरदारु हुजे थो, ऐं बज़ाति ख़ुदि उन्हनि छोकिरियुनि जो केतिरो ऐं कहिड़ो किरदारु हुजे थो। मां सम्झां थो असांजी जेका बि डिस्कशन हूंदी, थोरो अॻिते हली करे अव्हांखे क्लियर थी वेंदी त असां कहिड़ी डिस्कशन जी तरफ़ वञूं पिया, ऐं कहिड़नि मामलात खे अव्हांजे आॾो शेयर करण जी कोशिशि करियूं पिया। असां सां गॾु रहिजो। हिकिड़ी छोकिरी जेका मां सम्झां थो हिकिड़े ॻोठ खां तालुक़ु रखे थी, ऐं हिकिड़े नंढड़े ॻोठ, नंढड़े शहर खां बि पाण चई सघूं था, हूअ डाइवर्सिफाइड एजुकेशन त हासिलु करे थी, पर उन खां पोइ उन्हनि जे उत्साह में, दिलि दिमाग़ में अञा अॻिते वधण जो जुनून पैदा थिए थो। न सिर्फ़ु अॻिते वधण जो, पर पंहिंजे मुआशरे जी ख़िदमत करण जो जुनून पैदा थिए थो। आयशा अमीन जेका छोकिरी शहर कोटड़ीअ खां तालुक़ु रखे थी, पर MBA करण खां पोइ उन्हनि अॻिते MS सोशल पॉलिसी, ऐं सोशल पॉलिसी में मां सम्झां थो इलाही सारा सेक्टर्स अची वञनि था जेके अव्हां ऐं असां उन्हनि जी ज़ुबानी पाण ॿुधंदासीं। मुंहिंजो इंट्रोडक्शन ॾाढो डिघो थींदो पियो वञे, इन करे आऊं पंहिंजे पैनल में भलीकार करियां थो आयशा अमीन खे, ऐं भलीकार करियां थो अव्हां खे। ऐं नाज़रीन, हिकिड़ो ॿियो नौजवान जेको न सिर्फ़ु पंहिंजी जॉब करे पियो, पंहिंजी जॉब खे पसू करे पियो, पर इन सां गॾोगॾु आयशा सां इन प्लेटफॉर्म ते ऐं इन NGO सेक्टर में ऐं इन सोशल वर्किंग में गॾु आहे, ऐं पंहिंजूं ख़िदमतूं हू सरअंजाम ॾिए पियो, जेको वॉलेंटरली आहे, को पेड कोन आहे। आऊं तहे दिल सां भलीकार करियां थो मोहम्मद हसान के। मैं आपको वेलकम करता हूँ। आयशा, माशाल्लाह अव्हांजो प्रोफाइल ॾाढो ज़बरदस्त आहे, आउटस्टैंडिंग आहे, ऐं अव्हीं जेको कमु करियो पियूं सो बि सारा जो आहे। ऐं आउं सम्झां थो हर छोकिरी जो इहो कमु बि कोन आहे, ऐं उन जे पहुच जी बि ॻाल्हि कोन आहे। अव्हीं छोकिरियुनि जे मामलात ते कमु करियो पियूं। सभ खां पहिरियां त आउं चाहींदुसि त अव्हां उन्हनि जी सिहत ते कमु करियो पियूं, ऐं उन्हनि जी सोशल लाइफ ते बि कमु करियो पियूं, ऐं अव्हीं पाण चयो त सोशल एंटरप्रेन्योरशिप ते तव्हां ट्रेनिंग्स बि कराए चुकिया आहियो। आउं चाहींदुसि त छोकिरियुनि जे जेके बुनियादी मसइला आहिनि, जेके बेसिक नीड्स आहिनि, या जेके प्रॉब्लम्स आहिनि, जेके चैलेंजिस आहिनि, जेके हुन पंहिंजी ज़िंदगीअ में फेस कनि थियूं, उन्हनि खे थोरो हाईलाइट कजो त कहिड़े क़िस्म जा चैलेंज आहिनि, ऐं उन्हनि जी हल लाइ असांखे छा करणु घुरिजे, मुआशरे खे छा करणु घुरिजे, प्लीज़। अच्छा, पहिरीं त तव्हांजी महिरबानी त तव्हां असांखे घुरायो ऐं प्लेटफॉर्म ॾिनो त असां ॻाल्हाए सघूं पंहिंजे कम जे बारे में। बट कम जे अलावा बि हूअं ई जेके काफ़ी असांजूं स्पेशली सिंध में काफ़ी टैलेंटेड छोकिरियूं हूंदियूं आहिनि जिन खे बाज़ औक़ात अपॉर्चुनिटीज़ न मिलंदियूं आहिनि, ठीकु आहे, त उन ते ॻाल्हाइण लाइ तव्हां मौक़ो ॾिनो, इन करे थैंक यू सो मच। सवाल जेको तव्हां कयो आहे उहो ॾाढो ब्रॉड क्वेश्चन आहे हिकिड़ो, ठीकु आहे, की कहिड़ा कहिड़ा मसइला थियनि था, कीअं उनखे सॉल्व कयो वञे। त आउं कोशिशि कंदसि की कुझु हिन ते ॻाल्हायो वञे, छो की इन लाइ शायदि काफ़ी वॾी डिस्कशन करणी पए। बिल्कुलु सही। कहिड़ा छोकिरियुनि खे मसइला थियनि था, हिकिड़ो त असांजो जेको कल्चर आहे, असांजी सोसाइटी आहे, असां न हमेशह डिनाइल में रहंदा आहियूं, हूअं ई असां पंहिंजे प्रॉब्लम्स खे एक्नॉलेज कोन कंदा आहियूं, ठीकु आहे। त छोकिरियुनि सां बि जेको आहे उहो का मुख़्तलिफ़ का कोन्हे। जीअं असां वटि कल्चर में हिकिड़ो आहे की असां घटि मसइलनि ते घटि चवंदा आहियूं, बाबा ठीकु आहे, दुआ कर, सभु सही थी वेंदो, ठीकु आहे। ऐं जिते छोकिरियुनि जी ॻाल्हि अचे थी, ऐं स्पेशली जिन कम्यूनिटी सां असीं कमु कयूं था,
उते इहा सोच आहे त छोकिरी हिकिड़ी बर्डन हुजे थी, ठीकु आहे। जीअं काफ़ी माइट हूंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि बसि हिन जी शादी कराए छॾियूं, जल्दी शादी थी वञे, पढ़ाइणो न पए, हिन जी सिहत ते ख़र्चो न करणु पए। इन करे असां सिहत जा इंडिकेटर्स बि ॾिसंदासीं त माल नरिश बि छोकिरियूं घणियूं हूंदियूं आहिनि, ठीकु आहे, मायूं घणियूं हूंदियूं आहिनि। जिते मानी अगरि खाराई वेंदी आहे त उहो प्रिफर कयो वेंदो आहे त उहो छोकिरे खे खारायो वञे, पुट खे खारायो वञे, ठीकु आहे, छोकी उहो सुभाणे वञी कमाए ईंदो या एसेट मञियो वेंदो आहे छोकिरे खे। ऐं छोकिरी हूअं हिकिड़ी लाइबिलिटी असांजे कल्चर में मोस्टली मञी वञे थी, ऐं इहो ई हूंदो आहे त बसि हिकु ॾींहं जी शादी कराए छॾिबी, पोइ इहा हली वेंदी। त छोकिरी जे मसइलनि ते केरु एतिरो ॻाल्हाईंदो कोन्हे, ठीकु आहे, चाहे उनजी सिहत जा मसइला हुजनि, चाहे उनजी एजुकेशन जा मसइला हुजनि, चाहे उनजी उहा ज़िंदगी में छा करणु चाहे थी, उहो तवजो न ॾिनी वेंदी आहे, ठीकु आहे, छोकी कॉन्सेप्ट कोन्हे असां वटि। सो हाणे हिननि सभिनि खे हल कीअं वञे। आई थिंक इलाही माइटनि जी हिकिड़ी वॾी ज़िमेदारी आहे। हिकिड़ो त असां वटि जेको जेंडर इनइक्वालिटी हिकिड़ो इलाही ज़्यादा आहे। जिन कम्यूनिटीज़ में असीं कमु कंदा आहियूं हुते 8-8 7-7 छोकिरियूं हूंदियूं ऐं हिकिड़ो हुननि जो पुटु हूंदो, ऐं उहो 7-8 मायूं छोकिरियूं इन ई करे ॼणंदियूं त मतां को पुटु थी वञे, ठीकु आहे। पोइ उहे सॼियूं जेके हिननि जूं 7-8 6 छोकिरियूं आहिनि, उहे इग्नोर निग्लेक्ट थींदियूं रहंदियूं आहिनि, ठीकु आहे। फोकस उहो हुन करे छोकिरे ते हूंदो आहे। ऐं इहा इनइक्वालिटी असां हर किथे ॾिसूं था, ठीकु आहे, इहो सिर्फ़ु ॻोठनि में कोन्हे, शहर में बि ॿिए के तरीक़े में बि असां ॾिसंदासीं त कीअं। त इलाही ज़्यादा ज़रूरी आहे कि माइट जेको आहिनि, पहिरीं हिकिड़ो ॻाल्हाइण जो असां वटि कल्चर अचे। माउ पीउ पंहिंजे ॿारनि सां न ॻाल्हाईंदा आहिनि कि भई तव्हांखे मसइलो छा आहे। असां वटि कम्युनिकेटिव असां वटि सोसाइटी न आहे। त इलाही ज़रूरी आहे त पहिरीं त ॻाल्हायो वञे इन्हनि मसइलनि ते, ठीकु आहे, ॿारनि सां, छोकिरियुनि सां, छोकिरनि सां ॻाल्हायो वञे कि मसइला कहिड़ा आहिनि, ताकी उन्हनि खे उहो सपोर्ट प्रोवाइड कई वञे। त पहिरीं त आउं चवंदसि कि पहिरीं ॻाल्हाइणु सिखूं, पोइ वरी ईंदासीं त हिननि मसइलनि खे हल कीअं कयो वञे। बिल्कुल सही है, शायद ॾाढो ज़बरदस्त ब्रीफली डिफाइन कयो। हसन, मैं आपकी तरफ आना चाहूँगा। माशाल्लाह इनका जो इंटेंशन है और इनका जो काम है वो रियली अप्रिशिएटेबल है, लेकिन क्योंकि इनका काम है गर्ल्स पे, ठीक है, और उनकी सेहत पे, बीइंग मेल आपको कैसे ख्याल आया कि यार इनका साथ देना चाहिए, इनके साथ साथ चलना चाहिए और मुझे भी खल की खिदमत में हिस्सा डालना चाहिए, प्लीज़? सबसे पहले तो बहुत शुक्रिया क्या आपने यहाँ पे हमें बुलाया, और उसके बाद इंट्रोडक्शन के लिए भी। मेरा ये मानना है और ये रियलिटी भी है कि एक जिन्स अकेले सरवाइव नहीं कर सकता। अगर हमने दुनिया में चलना है, आगे बढ़ना है, तो हमें साथ मिलकर चलना है। और जैसा कि अभी आयशा ने कहा कि हमारे यहाँ एक लोगों के अंदर एक टेंडेंसी है कि हम मसलों से आंखें बंद कर लेते हैं, हम फेस करने से बचते हैं। तो सबसे पहली चीज़ तब्दीली लाने के लिए, बदलाव लाने के लिए, चीज़ों को बेहतर करने के लिए ये है कि आप मसले को रियलाइज़ करें, एक्सेप्ट करें कि ये चीज़ गलत हो रही है। ठीक। तो यही इंटेंशंस थी, यही थॉट प्रोसेस था। कोविड के अर्ली डेज थे जब मैंने ये चीज़ें नोटिस करना शुरू की, क्योंकि चीज़ें पहले भी थी, लेकिन वो कोविड एक ऐसा टाइम था जब कोई भी उसके लिए कभी भी तैयार नहीं था। वो सबके लिए एक नई चीज़ थी। तो फाइनेंशियल क्राइसिस, लोगों के घरों में डोमेस्टिक वायलेंस का बढ़ना, डिवोर्स रेट्स का बढ़ना, तो ये सारी चीज़ें उस वक्त हो रही थी। और तब मुझे ये चीज़ रियलाइज़ हुई कि हमें कुछ करना चाहिए। और तब मैंने पहला प्रोजेक्ट किया था UNDP के साथ, जिसमें हमने वर्कशॉप्स कंडक्ट की थी उन ख़वातीन के लिए जो घर के अंदर कोई छोटा मोटा काम करती हैं, जैसे कपड़े सीना हो गया, ऐसी चीज़ें, या फिर कोई प्रोडक्ट बनाती हैं बेचने के लिए होममेड। और हमने उस ट्रेनिंग के अंदर उनको ये सिखाया था कि कैसे उस प्रोडक्ट को वो ऑनलाइन बेच सकती हैं इंटरनेट का इस्तेमाल करते हुए, क्योंकि कोविड के टाइम मार्केट्स वगैरह बंद थी, तो एक यही वाहिद ऑप्शन था। तो उसके अंदर हमने अराउंड 50 ख़वातीन को ट्रेन किया था इस चीज़ के ऊपर। और फिर उसके बाद मेरी आयशा से मुलाकात हुई, और जब मैंने देखा कि जिस तरीके से बैठक में काम हो रहा है, जिस नीयत के साथ हो रहा है, और जिस हर किसी का जो एक पैशन है उस चीज़ को लेके, कॉज को लेके, तो मुझे फील हुआ कि ये एक ऐसी जगह है जहाँ पे मैं साथ काम कर सकता हूँ। बिल्कुल हसन, आपकी बात को कंटिन्यू करेंगे। नाज़रीन, वंजो तो कह रहे जो असां सां मिलूं था एक शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ।